ॿुधाई त वाटसन चयो मेडिकल स्टोर्स ते नशे वारियूं गोरियूं सरियाम विकिरो थी रहियूं आहिनि, कार्रवाई कई वञे। हाला में नशे वारियूं गोरियूं खाइण सबबि हिकु नौजवान फौत थी वियो आहे। हिक ॼणे जी हालत गणती जोगी आहे, खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं त हाला में नशे वारियूं गोरियूं खाइण सबबि हिकु नौजवान फौत थी वियो आहे। हिक ॼणे जी हालत ख़राब थी वई, खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे अल्ताफ़ मेमून। जी अल्ताफ़, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, हाला में वाक़ियो पेश आयो आहे जिते हाला जे बिरोई महले में ॿ नौजवान आहिनि जेके मुबैना तौर ते नशियावर गोरियूं वापराइण सबबि जेको आहे सो उन्हनि खे अस्पताल आंदो वियो शदीद नाज़ुक हालत में, जिते हिकिड़ो नौजवान आहे वसीम बिरोई, उहो फौत थी वियो आहे। जॾहिं त ॿियो नौजवान जेको आहे शमन बिरोई, उनखे इंतिहाई गणती जोगी हालत में जेको आहे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो। हीअ ॿई नौजवान हाला जे बिरोई पाड़े जा आहिनि, जिन बाबति चयो वञे त नशे जा आदी हुआ ऐं नशियावर गोरियूं खाइण सबबि जेको आहे सो हू फौत थिया आहिनि। वारस जेको फौती नौजवान आहे डॉक्टर पारां हुनजे फौत थियण जी तस्दीक खां पोइ लाश वापसि घर खणी विया, जंहिंखां पोइ इतला मिलण ते हाला पुलिस जेको आहे वापसि वाक़े वारे हंध ते पहुची नौजवान जो लाश खणाए हिन वक़्तु हाला जे तहक़ीक़ात अस्पताल आंदो आहे, जिते नौजवान जो पोस्टमार्टम कयो पियो वञे। नौजवान जे वारसनि एहतिजाज कयो त हाला में जेके मेडिकल स्टोर आहिनि उन ते सरियाम जेको आहे नशियावर गोरियूं विकिरो थी रहियूं आहिनि, को बि हुननि जी रस्ता रोक नथो करे। पुलिस जेको आहे कार्रवाई करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 मेडिकल स्टोर जा मालिक आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नौजवान जो हिन वक़्तु पोस्टमार्टम हलंदड़ आहे, जॾहिं त वाक़े जो को केस दाख़िल न थियो। हाला जे बिरोई महले जा नौजवान आहिनि। वसीम बिरोई जेको नशियावर गोरियूं खाइण सबबि फौत थियो आहे, त जॾहिं त ॿियो जेको नौजवान आहे शमन बिरोई, उहो नाज़ुक हालत में उनखे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। जी।